भलिया असा जो कमाए अर्ज करण बुराए मोहब्बत दे रखा आका तेरी मर्जी है मैनू शौक मदीने जावदा मेरे दिल विच हसरत होर नहीं ओ मेरी अकल भी नहीं मेरी शक्ल भी नहीं मैनू यार बनादा ढंग भी नहीं मेरा इश्क नहीं रूमी वर्गा मेरी जानी वर्गा तोर नहीं ओ मेरा इश्क नहीं रूमी वर्गा मेरी जानी वर्गा तोर नहीं मैनू शौक मदीने जावदा मेरे दिल विच हसरत होर नहीं। इमाम पाक मदीने पाक की सरजमीन ते ये मस्जिद नबवी में आया हुजूर की जात का बरकत जलवा अफरोज है साहबा की जमात मौजूद है हुसैन आयो अर्ज़ करे नाना वो भाषण के को आने को बच्चो दिनो आऊं भी तो तुझे कुलन जो सवार आया आऊं भी तो तुझे नवासो आया नाना अजो के बहन जो बचलो खते हबीबन करीमन की जात का बरकत फरमायो पुत्र हुसैन वे सबर कर तुझे लाभो हन के बचड़े जो इंतजाम थिए तो इमाम पाक इमाम हुसैन रही गया मुझे महबूब दा आशिको बेबरकबा बरी हुसैन उठी बिठोवा पारण ख्याल अजरा तो करे मुझा प्यारा नाना काफी देर गुजरी चुकिया अना बहनी जो बचड़ो न आयो हबीबन करीमन की जात बा बरकत फरमायो पुत्र हुसैन सबर कर जो तो तुझे लाहनी जो बचड़ो अचे वरी इमाम पाक इमाम हुसैन रही गया मदीने वालो सही पे गुलामन का हाल अहवाल तो बुझे हबीबन करीमन की जात बा बरकत गुलाम से कचहरी करे रहा हा के गुलाम हुजूर जो दीदार करे रहा हा अल्लाह अल्लाह अजीब मंजरा इतने हुसैन पाक की अखिन में लुक भजी आया तेवर बाबा उठी बिछोवा अजरा तो करे नाना काफी देर गुजरी चुकिया अल्लाह हनी जो बचो न आयो या कोई हुसैन जो नाज आहे जेडी मां तेवर बाबा मुझो पी हुसैन उठी बिछोवा हनी पे जो बचो पाण खड़ी मदीने वाले सन के बारगाह में हाजिर करी आहे नारे पीर नारे हैदरी सलात पढ़ो सल्लल्लाहु महबूबन करीमन की जात का बरकत के बचड़े नवासे सोने हुसैन जो ही नाज जो हानी में जो बच्चो पान खड़ी आई याद रखी बच्चो अॼुकल्ह जे दौर में जो दौर थो हले न कुझु माण्हू मौसमी जे माण्हू निकिरंदा आहिनि रोडनि ते रस्तनि ते बीह करे इहो ऐलान कंदा आहिनि त अहले सुन्नत वारनि खे यानी वारे पीर जो ज़िक्र करणु ईंदो आहे इहे सुन्नी पीर हुसैन जो ज़िक्र न कंदा आहिनि ऐं हमेशह अहिड़नि माण्हुनि खे दावत फ़िक्र ॾींदो आहियां त कॾहिं असांजे दर्शन में अची बि ॾिसो जंहिं रंग में तूं ज़िक्र कंदो आहीं इन रंग में असां ज़िक्र न कयो आहे असां पंहिंजे पीर
जी अंदर तव्हांजो इहो सुस्ती वारो माहौल सुभाणे अल्लाह ताईं त कुझु न कुझु तव्हांजी सुजागी हुजे। असां पंहिंजे पीर जो ज़िक्र हिन विच में कयो आहे। हाय मुराद दीन जो हुस्न हुसैन, हाय मुराद खलीफत रसूल जो पुत्र हुसैन, ज़ालमा मुराद दावत अहलियन वारो हुसैन, ज़ालमा मुराद ज़ाकिर रब हुसैन, रेमा मुराद रहमत लिल आलमीन जो नवासो हुसैन, ज़ेमा मुराद ज़ैनब जो भाउ हुसैन, सीनमा मुराद साक़ी कौसर हुसैन, शीनमा मुराद शहीद करबला हुसैन। असां पंहिंजे पीर जो ज़िक्र कायदे क़ानून सां सादमा मुराद साहिब कमाल हुसैन, द्वादमा मुराद जन्नत जो ज़मीन हुसैन, तोइमा मुराद ताहिर अतहर हुसैन, ज़ोइमा मुराद ज़ाहिर अज़हर हुसैन, ऐनमा मुराद अली मुर्तज़ा जो पुत्र हुसैन, गैनमा मुराद गैरत इस्लाम हुसैन, फेमा मुराद फातिमा जो लाल हुसैन, खातमा मुराद कारी कुरान हुसैन, नंढे कामा मुराद करबला के करबलाए मोहल्ला बनाए वारो हुसैन, लामा मुराद निके निशान हुसैन, मीमा मुराद मुस्तफा जे दीन जो वारिस हुसैन, हायमा मुराद हादी रहमत हुसैन, वामा मुराद वलीन जे सरदार जो बचड़ो हुसैन, लफ्ज़ आखिरिया आवाज़ी तवज्जो तो ॾिसण चाहिया। ये मुराद यज़ीदियत खे मिटाइण वारो मुंहिंजो पीर हुसैन। ओ हुसैन जंहिंजो नाज़ हाणे बचड़ो खणी आई, महबूब कहिड़ी बचड़ो जे अवां जी बारगाह में अॼु हुसैन जे अख मां निकिरी वियो बर्दाश्त न। हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी कंदो आहे त कॾहिं मालिक एतिरी ॻाल्हि बर्दाश्त न पियो करे जो हुसैन जे अख मां ॻोड़ो वही पवे किथे करबला जी सरज़मीन आहे, जो कॾहिं मोहर नबुवत ते कॾहिं नेज़ा नसीबनि में अजब आहिनि अजब जहिड़ियूं ख़ुदा जे प्यार जी प्यार। असां ई तव्हांजे सम्झ खां इहो इम्तिहान बणातल आहे हिदायत करे कमायो त कज़ियो करबला जो निसोरो ई नाज़ के रिंद परोलिन राज़ कज़िए करबला जो। इमाम पाक इमाम हुसैन सन 7 हिजरी में ही तो हुसैन जो नाज़। हाणे इमाम पाक इमाम हुसैन जो न्याज़ बि ॿुधो, इमाम पाक जी करबला जी सरज़मीन ते क़ुर्बानी बि ॿुधो ऐं इम्तिहान तव्हांखे पहिरीं त मज़मून ज़रूरु आहे पर साईं मजबूर न आहे। जेॾीमहिल इमाम पाक सन 7 हिजरी मदीनतुल मुस्तफ़ा मदीनतुल मुनव्वरा जी सरज़मीन ते हा यज़ीद साईं जे लाइ जेॾीमहिल वलीद खे रवानो कयो आहे, वलीद बिन उतबा खे त तूं वञी करे हज़रत इमाम पाक इमाम हुसैन खां बेअत वठ। सन 7 हिजरी में इमाम पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाण फरमाइण लॻा कि हुसैन पंहिंजो सिर कटाए त सघे थो पर के बातिल जे अॻियां झुकाए नथो सघे। तफ़सीलात जी तरफ़ न वञो। इमाम पाक 47 रजब ते मदीने जो मिठो शहर साईं मक्के पाक जी सरज़मीन ते आया। इहो 4 शोबान मुअज़्ज़म पाण मक्के पाक पहुता। 27 रजब ते साईं मदीने जो मिठो शहर चयो पाण मक्के पाक जी सरज़मीन ते। यादि रखो ख़त जेके कूफियत जा आहिनि उहे मदीने में कोन आया, ख़त आया त इमाम पाक मक्के पाक जी सरज़मीन ते। अगर मदीने में साईं के कूफे वारे जा ख़त अचनि हा त पोइ साईं पहिरीं मके कोन वञे हा, डायरेक्ट वञी कूफे हा, पर साईं मके पाक जी सरज़मीन ते इन्ही जे करे आया जो किथे मदीनतुल मुस्तफ़ा मदीनतुल मुनव्वरा जी सरज़मीन ते खून रेज़ी नथी पवे, झेड़ो नथी पवे ऐं यज़ीद जेको आहे रवैयो ई कातलानो बणिजी वियो, बेर बणिजी चुको हो, उहो इक़्तिदार जे नशे जी हालत में हो। इमाम पाक मके पाक जी सरज़मीन ते आया तो मके पाक में सुने हुसैन पाक जी ज़िंदगी जा 11 गुज़रण लॻा। माण्हू दावत ॾिनी, साईं तबलीग करणु लॻा। जेॾी महिल अचज़ शरीफ़ जो दिहाड़ो आयो मुंहिंजे पीर मके जहिड़ो मिठो शहर में छॾियो आहे। इन जे करे चालीह माण्हू हैरान वारी हालत में यज़ीदी फ़ौज जा पेची चुका हुआ जेके इमाम पाक खे इते ई क़त्ल करण वारा हुआ। पोइ साईं मको छॾे कूफे जे तरफ़ रवाना थिया। 8 ज़िला ते साईं मको छॾियो आहे। साईं सां गॾु तमामु मुख़्तसिर फ़ौज आहे, जंग जो इरादो हुयो ई कोन,
चमे जो अली असगर की गॾु हुयो 18 साल जो नौजवान इमाम अली अकबर और नहीं मोहम्मद जड़ा बच्चा भी गदा सैयदा की ज़ैनब की गॾु हुई साईं जी घर वाले भी साईं सां गॾु हुयो इमाम अबू करीम जी ज़ात बाबरकात जा असहाब भी जंहिंमें हज़रत हबीब इब्न मज़ाहिब ये भी साईं सां गॾु हा और इमाम पाक इमाम हुसैन जॾहिं मुहर्रम ते करबला जी सरज़मीन ते आया त इते साईं जो रस्तो रोकियो वियो ऐं रोकण वारो कहिड़ो हज़रत हो जेके बाद में अल्लाह जी ज़ात बाबरकात हुसैन जो साथ नसीब उन टाइम ते साईं जो रस्तो रोके वरितई ऐं तफ़सीलात जे तरफ़ तव्हां ॿुधायो इमाम पाक इमाम हुसैन 2 मुहर्रम ते आया माण्हू चवंदा आहिनि त इमाम पाक जो पाणी 7 मुहर्रम ते बंदि थियो न साईं जो पाणी 2 मुहर्रम ते ई बंदि हो पर जेको ज़ख़ीरो थिए पाणी साईं जो खीमे जे अंदरि हो उहो 7 मुहर्रम ते वो 7 मुहर्रम 8 मुहर्रम 9 मुहर्रम 10 मुहर्रम ताईं साईं जे खीमे जे अंदरि पानी की पुरी भी कान हुई जिते पानी न हुजे तो जिते आम तौर पे पानी जो थींदो आहे पर मानी खाधो वग़ैरह इहो भी बंद हो पर पानी जो जिक्र इन जे करे थींदो आहे जो माण्हू ताम खां बग़ैर ज़िंदा रही भी सघे थो पानी खां बग़ैर ज़िंदा रही पानी जी जेका शिद्दत आहे तव्हां रोज़ो रखो सॼे ॾींहं जो रोज़ो आहे न तव्हांखे ताम जी सिक कोन्हे घणा माण्हू जेके चवनि था पानी जी सिक लॻे थी तो उन जे करे थोरो सुके थो त ज़िक्र इन जे करे ज़्यादा पानी जो थींदो आहे साईं का साथी करबला की सरजमीन ते जेमल 9 मुहर्रम की शाम 10 मुहर्रम की रात जेका अॼु की रात हां जी शाम पई थिए न त यतीमी लश्कर में जंग जा कबला वजण लगा इमाम पाक इमाम हुसैन जे खीमे जे तरफ आवाज़ करे चवण लगा और हुसैन अली यजीद की बेअत कबूल करे आखिर जे ला तैयार थी वाह पीर हुसैन तुझे शान जे मथा कुर्बान साईं फरमाइण लगा ज़ालिमो बुधी छॾो मां हुसैन पंहिंजो सिर कटाए त सघां थो पर के बातिल जे अॻियां झुकाए नथो सघां झुकंदो न यदीदी चवण लगा त पोइ जंग जे लाइ तयार थी इमाम पाक इमाम हुसैन फरमाइण लगा और ज़ालिमो अॼु रात हटी वञो अॼु 9 मुहर्रम जी रात आहे ऐं अल्लाह तआला तव्हां हुसैन खे मालिक जी इबादत सां ॾाढो प्यार आहे मां हुसैन खे क़ुरान जी तिलावत सां ॾाढो प्यार आहे अॼु हटी करे जो तव्हां हुसैन पंहिंजे कई मरब खे सजदो करे वठां मां हुसैन क़ुरान जी तिलावत करे वठां इहो हुसैन जेको रोज़ानी ॾींहं में 1000 नफ़ल पाइण वारो जवान आहे जंहिं पंहिंजी हज प्यादल वञी करे बैतुल्लाह शरीफ़ जा अदा कया आहिनि जेको नबीअ जे कुलनि जो सवार आहे साईं फरमाए थो अॼु हटी वञो मां हुसैन पंहिंजे कई मरब खे सजदो करे वठां यजीदी जेॾी महिल हटी विया मुंहिंजे महबूब जा आशिक़ पंहिंजे दिलि जे मथां हथ रखी करे अॼु सुकून ऐं इत्मीनान सां हिन फ़क़ीर जी गुफ़्तगू ॿुधजो जेॾी महिल 9 मुहर्रम जी रात इमाम पाक खीमे जे अंदर आया जेको दियो ॿरी रहियो हो मुंहिंजे हुसैन पाक विसायो आहे पाक में त गाज़ी अब्बास अॼुकल्ह लॻो जी ग़रीबनि जी आस अॼु दियो मिसा जेॾी महिल दियो गुल थी वियो सामी वियो इमाम पाक ख़ुतबो इरशाद कयो आहे पाण ख़ुतबो इरशाद पाण ख़ुतबो ॾिनो पाण फरमाइण लॻा ओ मां हुसैन सां गॾु अचण वारो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां टे ॾिहाड़नि जी बुख में बि मां हुसैन सां गॾु काटी आहे अॼु 9 मुहर्रम जी रात आहे तव्हांखे ख़बर आहे त यज़ीदी मां हुसैन जे खून जा प्यासा आहिनि मूं ॾियो विसारे छॾियो आहे अगरि को रात जी कनाईअ में को रात जी अंधेराईअ में मां मोटण चाहे त उनखे मां हुसैन जी इजाज़त आहे क़यामत वारे ॾिहाड़े उन शख़्स बि खे बि आबे कौसर जो जाम नाने मोहम्मद मुस्तफ़ा खां वठी करे प्यारनि मां हुसैन जो कम आहे मां को वञणु चाहे त मां हुसैन जी इजाज़त आहे ॿियो विसारण वियो 5 मिंट 10 मिंट पाण घुमण त गाज़ी अब्बास अॼुकल्ह लॻो जी बा हुसैन दियो ॿार जेॾी महिल दियो ॿरी वियो इमाम पाक न्यारे तमामु साथी वेठा आहिनि
साथी ऊंचो ना है हिकिड़ो गुलाम आहे जिन उम्र आहे 75 साल सॼी दुनिया हुसैन सां प्यार थी करे इहो हुसैन जो आशिक़ हुनजो नालो हबीब इब्न मज़ाहिर जॾहिं इमाम पाक इमाम हुसैन मदीने पाक जी सरज़मीन ते हलंदा आहिनि ये गलियुनि में जिते हुसैन कदम रखंदो हो ये हबीब इब्न मज़ाहिर जा मिठी खणी अखियुनि ते यो हबीब इब्न मज़ाहिर 75 साल जी उम्र आहे लक्ष्य के सारे की बीचो अल्लाह करे सुना हुसैन एक ही गल तो करी तू तो कहीं तक तुम्हारा रात की कमाई नहीं छड़े हल्या बनो जैसा सोचे अकेलो छड़े बनो क़यामत वाले दिन आवे तुझे नाने मोहम्मद मुस्तफा जे ने केड़ो जवाब ॾींदस तुझे बापे हाय करे कमा मौला अली मुश्किल कुशा जे अॻियां केड़ो कंद कंदासीं तुझे उम्र खातून जन्नत के केड़ो जवाब ॾींदासीं और असांजा सरदार हुसैन अॼु अगरि ज़िंदगी आहे त असीं तोसां गॾु आहियूं अगरि सुभाणे कया सुभाणे करबला जे मैदान में असांजो मुक़दर शहादत आहे त सोना हुसैन जेसिताईं असांजे बदन में आख़िरी रत जो फुड़ो बाक़ी हूंदो के यज़ीदीअ खे जुरत न आहे जेको तो हुसैन जो वार ॾींदो करे सघे अॼु हयाती आहे तोसां गॾु सुभाणे कहिड़ी असांजे सिंध जा नज़राना पेश थींदा इमाम पाक इमाम हुसैन पंहिंजे साथियुनि खे फरमाइण लॻो त साथियो तो अॼु रही मुहर्रम जी रात आहे क़ुरान जी तिलावत करे वठो अॼु रात मदीने वारे साईं जे मथां सलातो सलाम पढ़ी वठो अॼु केरी करे नफ़ल पढ़ी वठो अॼु अल्लाह जी इबादत में रात गुज़ारियो अल्लाह अल्लाह सॼे दीन वारा ते जहान जा उन्यायल बि आहिनि ते जहान जा बुखायल बि आहिनि अदा पंहिंजे दिल जे मथां हथ रखी ॿुधा जे दीन जे अंदरि चमड़ीअ जो सगीर इमाम अली असगर उन्यायल आहे 4.25 साल जी वियाणी सजदा तैयबा ताहिरा अम्मा बीबी सकीना उन्यायल आहे जंहिंमें बीबी रुबाब सजदा बीबी शहरबानो हज़रत सैयदा बीबी ज़ैनब सलाम अल्लाह अलैहा तमाम जो तमाम उन जे अंदर बुख जे अंदर पर कुर्बान वञे करबला जी सरज़मीन ते नबी जे बचन जे सफ़र जे मथां यारो जिते सफ़र करण भी मुश्किल हुजे उते नबी जा बचा शुक्र करे रहिया मौला असीं तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियूं खुदा यज़ीदी ख़ीमे में आला खां आला ताम हाशरा जो महफ़िलूं हली रहियूं आहिनि यज़ीद ने हिकिड़ो पंहिंजो जासूस मोकिलियो आहे वञी ॾिस त हुसैन अॼु ख़ीमे जे अंदरि पंहिंजे साथियुनि सां सलाह कंदो त सुभाणे यज़ीद जी बियत क़बूल कंदासीं न त खानो खाए ते मरी पवंदासीं बचड़ा उन में आहिनि इमाम पाक अॼु पंहिंजे साथियुनि सां सलाह मशवरो कंदो जेॾी महिल हिकिड़ो यज़ीदी पंहिंजो कन लॻाए थो ख़ीमे सां गॾु जासूसी वठण जे लाइ आयो रात जो पोयों पहर आहे जेॾी महिल कन लॻाए अॼु हुसैन जे ख़ीमे में रोइण जो आवाज़ न आहे अॼु हुसैन जे ख़ीमे में पिच के मातम जो आवाज़ न आहे अॼु हुसैन पाक जे ख़ीमे मां आवाज़ था अचनि त यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन किथां खां आवाज़ थो अचे ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा किथां खां आवाज़ थो अचे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अॼु इमाम पाक जे ख़ीमे मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ आहे किथां किथां महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जे मथां के गुलाम सलातो सलाम पढ़ी रहिया हुआ अॼु सलातो सलाम जो आवाज़ पियो अचे क़ुर्बान वञे अॼु के मस्तूरात औरतूं नफ़ल पढ़ी रहियूं आहिनि उहो यज़ीदी मोटी करे पंहिंजे ख़ीमे वारनि खे थो ॿुधाए ओ शुक्र पढ़ी त ओ इब्न ज़ियाद ओ अमर बिन सादा हुसैन जे ख़ीमे में रोइण जो आवाज़ न आहे हुसैन जे ख़ीमे में पिच के मातम जो आवाज़ न आहे पर हुसैनी ख़ीमे मां अॼु क़ुरान जो आवाज़ अची रहियो आहे अॼु माण्हू हुसैन जो ज़िक्र त कनि था पर हुसैन जे किरदार खे अपनाइण जे लाइ तयार
हुसैन करबला की सरजमीन ते आशूरा की रात इसके माध्यम जो महफिल न बल्कि कुरान की महफिल सजा दिया। कुरान की तिलावत है हर पास से खाना नफरत का अर्जन कि का मदीने वाले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि का महबूबन करीमन जी जात बाबर का दो जिक्र कि का अल्लाह जे कुरान जी तिलावत है मुझे महबूबन आशिक गली मान सदी रात पूरी भैया नमाज़ फजर जो टाइम आयो हजरत हुसैन पंजे बचड़े इमाम अली अकबर के फरमायो ओ अली अकबर आहे जी तस्वीर मुस्तफा जी जो जमाल मुस्तफा ओ जो कमाल मुस्तफा हम शक्ल पैगंबर हजरत इमाम पाक इमाम हुसैन का जवानो है पुत्र अली अकबर जी बाबा अज अज़ान दे अली अकबर अज़ान लिया मुसल्ले दे मना भी करे मुझे पीर हुसैन जमात सा नमाज पढ़ाई आई हम सुन रहे हैं कि मां टे कलाक जिक्र हुसैन जी महफिल में वेहण जे तैयार हुजे 5 मिनट नमाज न पढ़े तो समझी तो मुझे अंदर ईमान जी कमजोर यार हुसैन केड़े आदमी बुखाइला केड़े आदमी जो न्यायला पर मैदान करबला में कुरान की तिलावत भी आहे नमाज भी पढ़िया आजे पर नमाज फजर थी वई न उन का बाद में यजीदी लश्कर में जंग जा करबला वो एक साथी थी कुर्बान की लावन और तमाम साथी की कुर्बानी को बयान करया पर एक वफाओं जो अलम बरदारा जे जो नालो गाजी अब्बास अलम बरदार चौ सुभान इको गाजी अब्बास जे सजी जिंदगी पंहिंजे भाउ हुसैन खे भाउ करे सबकुन कयो आहे चवंदो त हुसैन सरदार आहिनि मां गाज़ी अब्बास मुंहिंजे दर जो नौकर आहियां नौकर आहियां भाउ करे न उहो गाज़ी अब्बास नंबरदार जंहिंजा बाज़ू मैदान करबला ते कचा आहिनि इन्हीअ जी कुर्बानी ऐं वरी इमाम अली अकबर 18 साल जो नौजवान हुसैन पाक जो बच्चो इहो भी शहीद थियो आहे और मोहम्मद भी शहीद थी विया ऐं हज़रत इमाम कासिम 19 साल जो नौजवान इहो भी कुर्बान थियो आहे हज़रत हबीब बिन मज़ाहिर भी कुर्बान थियो आहे हज़रत अबू बकर बिन अली भी कुर्बान थियो आहे हज़रत उमर बिन अली भी कुर्बान थियो आहे मैदान करबला जेॾी महिल तमाम साथी जा लाशा खणी इमाम पाक कीने जे अंदर आया सैयदा बीबी ज़ैनब सलाम अलैहा नीचे महीने की सदीअ के कंहिंजे हथ में थी नीचे थी बाप से तो यजीदी आखिरकार इंसान का नहीं है इंसान का बारे में जेको ही उन्होंने दुश्मनी कई आहे पर उन्होंने चओ तव्हां भी बचने वारो हूंदो 6 महीने जो सगीर आहे अली असगर भला 6 महीने जो सगीर पानी पी केड़ी जंग लड़ो केड़ी तलवार हणाईंदो पर इन्होंने चओ तो 6 महीने के सगीर के पानी पियारींदो न क़यामत वारे ॾियारे उन्हीं के आबे कौसर जो जान ओछो करे प्यारो मां हुसैन जो इमाम पाक के खबर हुई तो यजीदी पानी कोन पियारींदा पर साईं हुज्जत तमाम करण ॾिना त मता करबला जे मैदान खां बाद में मशहद जे मैदान में चवनि त असांखे क्या ख़बर न हुई 6 महीने जो सगीर भी करबला की सरजमीन में गुजाइला हुज्जत तमाम करण ॾिना इमाम पाक के 6 महीने जे सगीर के खणी विया न यो सिर्फ केतिरे ॾिना तो करबला की सरजमीन ते यजीद 75 पाक के सुञातो थियो तो करबला में बीबी ज़ैनब कुबरा जेका हम शक्ल है कि ज़रा सलाम गाज़ी अब्बास जेको हम शक्ल है हज़रत मौला अली इमाम हसन जेको हम शक्ल इमाम हसन हज़रत इमाम कासिम इमाम हसन जी तस्वीर इमाम अली अकबर मदीने वाले साईं जी तस्वीर इमाम हुसैन का पान भी मौजूद हुयो इन्हनि खे कोई न सुञातो हाणे उहे को भी पंहिंजे पाण खे मुसलमान चवाईंदा हुआ इमाम पाक 6 महीने जो सगीर इन जे करे खणी विया खबर पए कि मुसलमान परे की ॻाल्हि ये यजीदी ते इंसान यार इंसान का शय हुजे 6 महीने जो सगीर कंहिंजो भी बच्चो हुजे इमाम पाक जे महीने कपड़े जे अंदर वेड़े करे खणी मैदान करबला ते आया न 6 महीने जो सगीर अमर बिन साद शिमरपली पंहिंजे साथियुनि खे चवण लगा लगे कीअं तो मैदान करबला में हुसैन कुरान खणी पियो अचे कुरान खणी अचे तो मुचाए छॾियो
हुसैन जी ॻाल्हि खे तस्लीम न कजो। इमाम पाक जे कन ते आवाज़ आयो, पाण फरमाइण लॻा त ज़ालिमो ही क़ुरान त कोन्हे पर बचो उहो आहे जंहिंजो शान क़ुरान बयान कयो। हुसैन जो बचो अली असगर 6 महीने जो आहे। साईं कपिड़ो लाए पाण फरमाइण लॻा यज़ीदियो तव्हांजी जंग मां हुसैन सां आहे, तव्हां हुसैन जे खून जा प्यासा आहियो। हिन 6 महीने जे सगीर तव्हांजो टुको न कयो आहे। भला के तव्हां मुंहिंजे 6 महीने जे सगीर खे पाणी पियारींदा त कहिड़ी तलवार खणी अवां सां जंग विढ़ंदो, पर ॿुधी छॾो टुको मुंहिंजे 6 महीने जे सगीर इमाम अली असगर खे पाणी पियारींदो। उनखे क़यामत वारे ॾींहुं हाणे आबे जो सॼो जाम भरे पियारणो मां हुसैन जो कमु आहे। जेॾी महिल इमाम पाक इहे लफ़्ज़ अदा कया, मुंहिंजे महबूब जा आशिक़ो अध यज़ीदी लश्कर जूं तलवारूं ज़मीन ते किरी पयूं। अमर बिन साद शुबर पलीत पाण में चवण लॻा, अञा वधीक हुसैन पाक जी तक़रीर ख़ुतबो हलियो। लॻे ईअं थो त यज़ीदी असांजो साथ छॾे करे इहे फ़ौज वारा हुसैन जे साथ में सा दाख़िल थी पवंदा। अॼु वारो कयो हुसैन जे 6 महीननि जे सगीर जे मथां वार करियो, तीर जो हमलो करियो। पर केरु तीर जो हमलो करे? शमर पलीत हुरमले खे चवण लॻो, हुरमला वारो कर 6 महीननि जे सगीर जे मथां तीर हणो। जेॾी महिल हुरमले तीर छिटियो आहे, ओ जमा मस्द मदीना में अचण वारो आख़िरकार तो वो भी बचने वारो हो। आख़िरकार इंसान अॼु बदन में ॾको तारी थी वियो, बदन में ॾकाणी आई वारो उभा थी विया। तीर छिके पर तीर न पियो हले, छाजे करे जो तीर जो
अजीब कुर्बानिया इमाम पाक इम्तिहान में
उके इमाम पाक इमाम हुसैन याद तो अचे उके करबला जा में मुझे कीमा याद ता चनो उन्हीं की मन के यजीद ने बाप भाई बताया वो याद ता चनो बीबी बाप पंडी जिंदगी जा जहारा खिले के अंदर छां के अंदर नवेदी हुई उस के अंदर ओए इमाम जी मुलाकात न जालिम हुए साथिया जालिम करबला के मैदान में आके वो जुल्म के हो जो हुसैन पाक जी पाक घर वाली बीबी बाप के साथ छोसी आखिरी जिंदगी का जहारा कने सारी छां के अंदर कान वेदी हुई उस के अंदर वेदी हुई काने के अंदर उन टाइम में उन जालिम जो के दिमाग मैदान करबला में असा हुसैन पाक जे कीने बात के साथी के शहीद करना शुरू कयो उन टाइम में दिन जे मथा तलवार न जावार थिया आम निजाम नहीं रहा पर चमन ने सगीरा इमाम अली असगर जे मथा सामो तीर हलायो जैसा सी जंगली जानवर जो शिकार कंदा सी तीर जो वार सा कयो बीबी रुबाब इन जे करे पूरी जिंदगी का जहारा बात वाला छां के अंदर न काड़े के अंदर गुजारा तो इमाम पाक चमड़ी में सकीर जो लाश नहीं आया कीने के अंदर बीबी सकीना चमड़ी में जो सकीर पर ये भाग के हथ में खिलवा मंजर भी अजीबा पर हां इमाम पाक के खबर हुई ते यजीद इमाम हुसैन जे खून दा प्यासा नहीं हुसैन पंजे मथे ते जेका दस्तार दी या दस्तार ने मोहम्मद मुस्तफा जी दस्तार जेकी मारा साईं हथ में तलवार आंदी पिया जुल्फकार गाजी हजरत मौला कायनात मौला अली जी तलवार साईं जे मथा संदरो बतोवा यो भाव गाजी अब्बास सरदार जो संदरो आए इमाम पाक पंजे घोड़े जे करीब आया यो घोड़ो मुर्तजिज घोड़ो आए इन घोड़े जी खासियत हुई जेकी मारा मुंजो पीर हुसैन घोड़े जे मथा सवार थींदो धक्कान जी ज़रूरत कान पवंदी हुई चाबकान जी ज़रूरत कान पवंदी हुई घोड़ो हुसैन खे खणी मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदो इमाम पाक घोड़े जे करीब आया ये चोट मस्तूरात जेके औरतूं हुयूं न उन्हनि खां साईं घुरायो बीबी रुबाब खां बीबी शारदा बीबी ज़ैनब यो औरतूं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जिनके दिल में तेरे हथ में हथ खड़ियूं जिन पर साईं बीमार मैदान करबला ते उन टाइम ते कीमे के अंदर इमाम पाक साईं घुरायो जिन पर मोकलाए करे इमाम पाक पंहिंजो अमानत ॾिनो फैज़ बि ॾिनो पाण घणनि त पुट ज़ैनुल आबिदीन सब्र करे ॾेखारिया अञा तुंहिंजे मथां मुसीबतूं ईंदियूं इम्तिहान तुंहिंजो वॾो आहे जिते इमाम हुसैन जो इम्तिहान आहे तुंहिंजो बि वॾो इम्तिहान आहे इमाम पाक पंहिंजे बचड़े खां मोकलाए करे जेॾी महिल घोड़े जे करीब आया मुंहिंजे महबूब जा आशिक़ हुयो हुसैन पाक घोड़े जे रकाब में पैर पातो घोड़े जे मथां चढ़ंदो वञे मुंहिंजो पीर हुसैन क़ुरान पढ़ंदो वञे जुमले खे तव्हां थोरो गौर सां ॿुधो हुसैन घोड़े जे मथां चढ़ंदो वञे ऐं चओ क़ुरान पढ़ंदो वञे चओ सुभान ही मंज़र ॾिसो 71 शहीदनि जा लाशा बि गॾु करे रखिया जेॾी हाणे जो ॿुधायल उञाई थी आहे जेॾी महिल मुंहिंजो पीर घोड़े जे मथां सवार थियो आहे अल्लाह अल्लाह घोड़े जे मथां चढ़ंदे बि आयो आहे क़ुरान पढ़ंदो बि वञे जेॾी महिल इमाम पाक घोड़े जे मथां सवार थिया इहो उहो मुर्तजिज़ घोड़ो आहे जेॾी महिल मुंहिंजो पीर सवार थींदो हो धक्कान जी ज़रूरत कान पवंदी हुई चाबकान जी ज़रूरत कान पवंदी हुई पर अॼु जेॾी महिल मुंहिंजो पीर घोड़े जे मथां सवार थी वेठो आहे हीअं लॻा मूंखे छिके थो हिकु मरतबा ॿ मरतबा टे मरतबा कहिड़ी ॻाल्हि छिकी कजे मुंहिंजे पीर थोरा मरतबा घोड़े जी लगाम छिकी पर घोड़ो न पियो हले इमाम पाक हीअं आहिस्ता आहिस्ता करे घोड़े जे लगाम मां कढी छॾियो तव्हां थोरो पंहिंजो पाण खे वञो ते पुछण मंज़िल जी वञो इमाम पाक रकाब मां पेर कढी छॾिया पाण वञो
घोड़ा तू मक्के में मुसाफिर हुए मदीने में मुसाफिर हुए अज मक्के में तो तुझी मर्जी मदीने में तो तुझी मर्जी मुझे खबर आ तुम तेरे हाथ में जो अन्याय दिया तेरे हाथ में जो वफाई दिया पर ही चाहिए तो दे वफाई जो न हो अज तो वफा करे देखा नहीं हाँ अगर मौसम पद अली अकबर जो लाश खड़ी सका तो पद मिलता नहीं करबला के नहीं बसना तो अगर मौसम गाजी अब्बास सदा कच्चे बाजू खड़ी अची सका तो पद मिलता नहीं करबला के नहीं बसना
मुझे नाने मोहम्मद मुस्तफ़ा जी